अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आदेसी आदेश हितां करे हलिया, कापड़िन कल्ब में कयो डोराणो डेस, वैरागी नो वेस, रावल ढके रमिया। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़च ताईं जंहिंजा माॻ ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 15 जून 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जे ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। साईं मुंहिंजा सियासत जो सहर ई अहिड़ो आहे जो जेके बि माण्हू सियासत जे सहर में वञाइजी विया त उहे वरी वापसी जा रस्ता विसारे इन्ही करे बि वेठा जो उन्हनि इक़्तिदार खे पसंदि कयो ऐं उन्हनि धन ऐं दौलत खे अहमियत ॾिनी। पर जेके वजूद ज़िंदगी जे सफ़र में धरती खे उतम ॼाणे सियासत जे सहर में गुम थिया, उन्हनि सदाईं सिंध धरती खे अहमियत ॾिनी ऐं सिंध धरती लाइ जाग खोड़ियो। पंहिंजे जाननि जा नज़राना ॾिना पर पुठिते वरण उन्हनि कॾहिं बि मुनासिब न सम्झो। शायदि उन्हनि जे तुफ़ैल अॼु बि सिंध हक़ जे पासे बीही रहंदी आहे। सिंधवासी हमेशह धरती जे पासे बीहंदा आहिनि। उहो धरती जे पासे इन करे बि बीहंदा आहिनि जो उन्हनि धरती खे अहम ऐं उत्तम ॼातो आहे। पर दोस्तो, इक़्तिदार वारी सियासत वरी बि जागीरदारी वारी सियासत आहे ऐं उन्ही सियासती सिंध जे अमन खे दाव ते लॻाए छॾियो आहे। अॻुवा जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। केर बि किथे महफ़ूज़ न आहे। उतर सिंध वारा इलाइक़ा त ॾहाकनि खां अमन लाइ सिकी विया आहिनि। अमन लाइ सिकंदड़ उन्हनि इलाइक़नि जे रहवासियुनि जे एहतिजाजनि जो हाणे केर बि नोटिस नथो वठे। सिंध हुकूमत को ध्यानु धरण लाइ तयारु ई न आहे ऐं सभु ठीकु आहे वारो राग ॻाईंदी पई अचे। उतर सिंध वारनि इलाइक़नि में ॾोहारियुनि ताईं हथियार केरु थो पहुचाए, इहो बि अहम सुवालु आहे। पर हुकूमत इहो मञण लाइ तयारु ई न आहे। हूं बि जॾहिं इक़्तिदारी सियासत में लालच ऐं लोभ अची वेंदी आहे तॾहिं वतन जा वण बि वीरान थी वेंदा आहिनि। तॾहिं अवाम खे अहमियत केर बि नाहे ॾींदो ऐं हुक्मरान बि शायदि इहो ई सम्झनि था त हू हर भेरे ईअं ई खटे वेंदा ऐं इक़्तिदार हुननि वटि रहणो ई आहे। पर दोस्तो, पाण ॼाणूं था त हर उरूज खे ज़वाल ईंदो आहे ऐं जॾहिं बि ज़वाल जी मौसम शुरू थींदी आहे तॾहिं वक़्त जी दज़ अहिड़नि हुक्मराननि खे लटे छॾींदी आहे। धरती लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़नि खे कॾहिं बि केरु नाहे विसारींदो। जेकॾहिं हूअ विसारजे वर चढ़ी सघनि हा त पोइ भला दोदे सुमरे खे केरु यादि करे हा, होशू शीदी खे केरु यादि करे हा, सूर्या बादशाह जो ज़िक्र केरु करे हा, या वरी शहीद नज़ीर अब्बासी खे भला केरु यादि करे हा। ही उहे अमूल इंसान हुआ जिन धरती लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, जिन सारी सभु जमार आवाम लाइ जाग खोड़ियो ऐं उहे हमेशह लाइ तारीख़ जे वर्कनि जो हिसो बणिजी विया। तुरखाननि समेत केतिरनि क़बीलनि हिन सिंध धरती मथां काह कई, पर हुननि खे अॼु केरु यादि थो करे। उहे हुक्मरान जिन जे दाब दबदबे सां धरतियूं धुॾी थिए वियूं, जिन शहरनि जा शहर साड़े थी छॾिया, अॼु उनजो ज़िक्र एतिराम सां केर बि नथो करे। उहे वजूद जिन धरती लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, अॼु बि जॾहिं उन्हनि जो ज़िक्र ईंदो आहे त नेण अक़ीदत मंझां झुकी वेंदा आहिनि ऐं माण्हू सलामी थींदो आहे। सो दोस्तो, हयाती जे सफ़र में अहिड़नि वजूदनि खे अहमियत ॾियो जेके सरापा जदोजहद हूंदा आहिनि। जागीरदारी वारी सियासत ऐं अमन जे सवाल बाबति ख़ूबसूरत लेखक मुमताज़ मंगी लिखे थो, सिंध ऐं ख़ासि करे उत्तर सिंध में केतिरनि ई ॾहाकनि खां अमन अमान जो मसइलो न रुॻो ख़राबु आहे, पर हाणे सूरतहाल इन हद ताईं पहुती आहे जो उन्ही खे बद खां बदतर चइजे तॾहिं बि घटि थींदो।
अॼु खां 3 ॾींहं अॻु यानी 12 जून ते शिकारपुर लाड़काणो बाईपास टूल प्लाज़ा वटि हथियारबंदनि कार में सवार चइनि माण्हुनि खे क़त्ल कयो ऐं पोइ आराम सां मोटरसाइकिलनि ते हलिया विया। टूल प्लाज़ा वटि हर वक़्तु पुलिस जी चौकी मौजूदु आहे, पर हसबे आदत पंहिंजे साबरीन मिज़ाज जे करे इहो ई चवंदा रहिया असांजो छा वञे, का ज़ाती दुश्मनी हूंदी। पोइ ॿुधायो वियो त सुंदराणी बिरोहियुनि जो झेड़ो हलंदड़ हो। सुंदराणियुनि पारां चयो वियो त बिरोही बिरादरी जे माण्हुनि हमलो करे हीअ क़त्लेआम कयो आहे। हीअ बि ॿुधायो पियो वञे त क़त्ल थींदड़ 2 सुंदराणी हिकु टैक्सी ड्राइवर मारफाणी हो। इन खां हफ़्तो खनि अॻु 5 सालनि जे मासूम ॿार अनस थईम खे संदसि पाड़े मां मोटरसाइकिल ते सवार 2 माण्हुनि खंभे अगवा कयो, जंहिंजी CCTV फुटेज पिणु मौजूदु आहे। पाड़े वारा ऐं अनस जे अज़ीज़नि ॾोहारियुनि जो पीछो कंदे उन्हनि जे कढ विया। शिकारपुर जे मशहूरु रोड तां हू गुज़रिया जितां पुलिस मोबाइल मौजूदु हुई। वारसनि ऐं पाड़े वारनि दाहूं करे पुलिस खे चयो त हू साम्हूं मोटरसाइकिल ते ॾोहारी ॿार खे अगवा करे वञनि था, पर पुलिस वारनि जवाबु ॾींदे चयो उन्हनि जे कढ वञणु असांजी ड्यूटी न आहे। तंहिंखां पोइ सखर कंदकोट रोड एहतिजाजनि धरणो हणी बंदि कयो वियो। 48 कलाक रोड बंदि हुजण खां पोइ DIG नासिर आफ्ताब SSP सां गॾु अची कुझु ख़ातिरियूं कराइण खां पोइ धरणो ख़तमु करायो। MPA इम्तियाज़ शेख जे वॾे भाउ मक़बूल अहमद शेख, जेको पिणु MPA ऐं सूबाई वज़ीर रही चुको आहे, तमामु घणी कोशिशि कई त धरणो ख़तमु कराइजे। शहरियुनि ऐं मुतासिर ख़ानदान जे माण्हुनि खे चयो त असां उथण लाइ तयारु आहियूं, ॿार जी बाजियाबी जी ज़मानत तव्हां ॾियो। जिते हुन जवाबु ॾिनो ऐं चयाईं त मां अहिड़ी ज़मानत नथो ॾेई सघां। अहिड़ी रीति शिकारपुर जी सियासत जो हिकु वॾो नालो अलहाज गौस बख़्श महर, जेको केतिरा ई भेरा MPA, सूबाई वज़ीर, सूबाई असेंबली जो स्पीकर, 2 भेरा MNA ऐं वफ़ाक़ी वज़ीर पिणु रहियो आहे, तंहिं बि उहो ई जवाबु ॾिनो त असां ज़िमो नथा खणी सघूं। उते मौजूदु मक़बूल शेख चयो त मां हिते मौजूदु मीडिया ऐं शहर वासियुनि जे आॾो हीअ खुलियो एतिराफ़ थो करियां त जेकॾहिं तमामु बंगलनि जा भोतार ऐं सरदार क़ुर शरीफ़ ते हथु रखी हीअ कसम खणनि त हू कंहिं ॾोहारी जी पुठभराई न कंदा त 80% ॾोह ख़तमु थी वेंदा, बाक़ी 20% खे पुलिस आराम सां मुंहुं ॾेई वेंदी। उन बयान जी कंहिं बि बंगले न मुखालफ़त कई ऐं न उन्हनि खे बंगले ते इल्ज़ाम सॾियो आहे। हुकूमत ऐं अपोज़िशन में शामिल तमामु बंगला मुरकंदे ख़ामोश नज़र अचनि था। पाण हीअ चङी रीति सम्झूं था त जागीरदारी सियासत पार्लियामानी अंदाज़ में हुजे या आमराणी इतिहादी हुजे, उहा कॾहिं बि अवाम दोस्त ऐं फ़लाहियत जी क़ाइल नाहे हूंदी ऐं सियासत जो मक़सदु फ़क़्ति ऐं फ़क़्ति अवाम ते रिवायती दबाव विझणु, उन्हनि खे हिसाइण ऐं पंहिंजो दबदबो क़ाइमु करणु हूंदो आहे। उहा जागीरदारी जी फितरत आहे। उन केमिस्ट्री खां ॿाहिरि हूअ कॾहिं बि नथा वञी सघनि। पूरी इंसानी तारीख़ उन जागीरदारी अज़ाबनि मां गुज़री आहे ऐं गुज़रे पई। इनकलाब फिरांस जो बुनियाद बि जागीरदारी, बदइंतज़ामी ऐं लुट मार हुई। जागीरदारनि जी फितरत में इहो शामिलु हूंदो आहे त उहो पंहिंजी जागीरदारीअ दॿे, ख़ौफ़ ऐं दबाव खे क़ाइमु रखण लाइ ॿिटी ताक़त इस्तेमालु कंदा आहिनि। हिकु रियासत जी ताक़त ऐं ॿियो पंहिंजो निजी दबाव। रियासत जी ताक़त जीअं त कुझु न कुझु क़ानूनी दायरनि में रहंदे 100% जागीरदारी जे हुकुमनि ते अमल नाहे कंदी, तंहिं करे उन खे निजी ताक़त रखणी हूंदी आहे ऐं हू रखंदा आहिनि। उन ताक़त यानी फ़ौज जो गुज़र सफ़र फ़क़्ति ऐं फ़क़्ति ॾोहनि ते हूंदो आहे। अवाम जा ॾोह, चोरियूं, धाड़ा ऐं अगवा जागीरदारनि जे मथे जो सूरु नाहे हूंदो, तंहिं करे उहे ॾोहारियुनि जे गिरोहनि खे पंहिंजी जागीरदारी मुआशी मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कंदे जॾहिं ज़रूरत महसूसु कंदा आहिनि त उन्हनि जो सियासी इस्तेमालु बि कंदा आहिनि। सिंध में हिन वक़्तु मुकमिल तौर ते PP में जागीरदारी सियासत जी गिरफ़्त मौजूदु आहे। उन करे सिंध जो को बि इलाइक़ो अहिड़ो न आहे जिते ॾोहारियुनि जा गिरोह मौजूदु न हुजनि। हाणे मामिलो इन सितह ते पहुतो आहे त उन्हनि गिरोहनि में हर रोज़ ॾींहों ॾींहुं वाध थींदी वञे। रियासत जा सभई इदारा जागीरदारी सियासत जा बांह ॿेली हुजण जे करे संजीदा क़दम नथा खणनि ऐं न को ऑपरेशन कयो थो वञे। दोस्तनि खे मालूम हूंदो त कुझु अरसो अॻु शिकारपुर में ॾोहारियुनि मगविन सां रेप करे उन्हनि जूं वीडियोज़ वायरल कयूं हुयूं, जिते वॾे वज़ीर मुराद अली शाह शिकारपुर में अफ़सोस ज़ाहिर कंदे चयो हो त ॾोहारियुनि खे अहिड़ी बेहूदा हरकत न करणु घुरिबी हुई, पर ऑपरेशन न थियो।
हिन ईद जे ॾींहनि में ई ओड बिरादरी जे मासूम ॿार 8 सालनि जे रोहित कुमार खे ज़्यादती जो शिकार करे क़तल करण खां पोइ गंदगी जे ढेर ते उछलायो वियो। 2 ॾींहनि खां पोइ मासूम जो लाश मिलियो। इंतिज़ामिया जी सर्द मोहरी केस में कन लाटार खे ॾिसने शिकारपुर में 10 जून खां लखीअ दर घंटाघर चौक ते एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई त जीअं बेपोच ग़रीब मिसकिन ओॾे ख़ानदान खे इंसाफ़ ॾियारे सघिजे। पर शिकारपुर जी जागीरदारी सियासत उन्हनि सां तॾहिं ते उज़र खाही खे बि पंहिंजी घटिताई थी सम्झे। सिंध जो अमन जेको पूरे उत्तर सिंध शिकारपुर कंदकोट जैकमाबाद ऐं लाड़काणी ताईं बद खां बदतर थींदो पियो वञे, जेसि ताईं जागीरदारी सियासत ताक़तवर रहंदी त सिंध जो हाल बि बद खां बदतरीन थींदो रहंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुमताज़ मंगी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा सिंध हुकूमत ईंदड़ माली साल 2025-26 जी बजट पेश कंदे अवामी ख़्वाहिशनि जे उबतड़ सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में रुगो 10 खां 12% ताईं वाध कई आहे। पेंशन में पिणु मामूली 8% इज़ाफ़ो कयो वियो आहे। जॾहिं त इहा उमेद ज़ाहिर कई पई वई त हुकूमत पंहिंजी पार्टी जे वफ़ा खां कयल मुतालबनि जे आधार ते घटि में घटि सूबे अंदरि सरकारी मुलाज़िमनि खे जोॻो रिलीफ ॾींदी। पर बजट जे ऐलान ते आम पघारदार तबिके तोड़े अपोज़िशन मायूसी जो इज़हार कयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर तौरु असेंबली में नए माली साल जी 3450 अरब रुपयनि जी मालियत जी बजट पेश कई, जंहिंमें 38 अरब रुपयनि जो ख़सारो ॼाणायो वियो आहे। बजट में सालियाने तरक़ी प्रोग्राम लाइ 1018 अरब रुपया रखिया विया आहिनि। सूबाई ADP लाइ 520 अरब रुपया, ज़िले ADP लाइ 55 अरब, वफ़ाक़ी PSDP ग्रांट तहत छात्र ॾाही 28 अरब रुपया रखिया विया आहिनि। तालीम लाइ 102.8 अरब रुपया, सिहत लाइ 54.4 अरब रुपया, आपाशी लाइ 84 अरब, मकानी हुकूमतनि लाइ 132 अरब, ज़राइत, लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ लाइ 22.5 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध हुकूमत तोड़े जो पंहिंजी बजट खे अवाम दोस्त बजट करार ॾिनो आहे, पर तंहिं हूंदे बि अपोज़िशन ऐवान में गोड़ कंदे बजट जे अंगनि अखरनि खे रद्द कयो आहे ऐं इहा घुर कई आहे त अवाम खे वधि में वधि रिलीफ ॾिनो वञे। असां सम्झूं था त हुकूमत खे पघार ऐं पेंशन में वधंदड़ महांगाई सबबि जोॻी वाध करणु घुरिजे हा, पर ईअं न कयो वियो। सिंध में छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, उन करे अवाम जूं उमेदूं पिणु उन सां घणियूं वाॻियल हुजनि थियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत अवामी उमेदनि ते पूरो लहण लाइ कुझु मामलनि ते पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे। हूं बि मौजूदा दौर में पीपल्स पार्टी जी कारकर्दगी सिंध में सवालिया निशान बणियल रही आहे। ख़ासि तौर ते कैनालनि वारे मामले ते पीपल्स पार्टी सदाई सिंध सां दोखा कंदी पई अचे। उन सां गॾोगॾु कारपोरेट फार्मिंग ते पिणु पीपल्स पार्टी जो किरदारु शकी रहियो आहे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे डेमन ऐं पाणी वारे मामले ते दरिया जे दलीलनि बाबति ॿधल नामियारे लेखक ऐं कोपर सगवान नवाज़ खान ज़ौर जो लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे डेम, गिरोही मुफ़ाद ऐं ख़ौफ़ जो हथियार। हुकुमरानी जे फ़न ते पंडित कोतलिया चाणक्य खां वठी निकोलो मेकावली ऐं दौरे हाज़िर जे मुदबरनि ताईं घणो कुझु लिखियो वियो आहे। उन्हनि तदबीर जे साहिबनि वक़्त जे हुकुमरान खे संदन इक़्तिदार खे डेघाड़ो ॾियण लाइ जेके सलाहूं मशवरा ऐं तदबीरियूं पिए ॿुधायूं आहिनि, तिन में केतिरियूं ई हरफ़तूं, हरबा, अटकलूं ऐं हथियार शामिल आहिनि। हुकुमरान साज़िशनि ऐं हरफ़तनि खां पिणु हथियार जो कमु वठंदा आहिनि। उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त नुंहुं सां
छिजे त तलवार न हणिजे। हू पंहिंजे मुफ़ाद में हर रस्तो इख़्तियार करण लाइ तयारु हूंदा आहिनि, पर तलवार आख़िरी रस्तो आहे। उन करे पहिरियां रिझाए राम करण जी कोशिशि कंदा आहिनि। मिठा ॿोल ॿोलींदा, रिहींदा रेबींदा, मथे ते हथ घुमाए कमु कढंदा। अञा बि ॻाल्हि न जुड़ी त ॿोल बचन आछींदा, वाइदा वचन कंदा, ज़मानतूं ॾींदा, पक पकाणियूं, क़स्मां क़स्मियूं, सूंहं साखियूं, कोल करार, किन साखवंदनि खे विच में आण, किताबतूं ऐं लिखतूं करे ॾियण। मामरा पोइ बि जे नथा ठहनि त पोइ साज़िशूं कबियूं, तोड़ फोड़ कबी, माण्हुनि जे विच में ग़लतफ़हमियूं पखेड़बियूं, अफ़वाह उॾंदा, बदगुमाननि जा लश्कर हर तरफ़ डोड़ाइबा, हर रुख़ में हरफ़ताणा हरबा हूंदा। अञा बि ॻाल्हि ॻरी हूंदी त पोइ दड़कनि दुहमाननि जो मरहलो शुरू थींदो। दॿड़ दऊस खां कमु वठिबो, डिॼारबो, धमकियूं ॾिबियूं, माण्हुनि में ख़ौफ़ हिरास पखेड़े संदन हौसलनि खे पस्त करण जी कोशिशि कबी। आख़िरी मरहलो जबर जो हूंदो ऐं तशदुद जी तलवार उभी थींदी। बंदूक संजबी, ताक़त जो सोचण जो अंदाज़ ई मॻी सां भरियल गैर फितरी ऐं गैर मंतकी हूंदो आहे। ताक़त सम्झंदी आहे त उहा बंदूक वसीले हर शइ ते क़ाबिज़ ऐं फ़ातिह थी सघे थी, पर ईअं न हूंदो आहे। तारीख़ 12/1900 जी नफ़ी कई आहे। आख़िरी फ़ैसिलो बंदूक न पर आवाम जो हौसलो, सच, ज़मीर ऐं तारीख़ साज़ क़ुवतूं कंदियूं आहिनि। डप, ख़ौफ़ या भउ हिकिड़ी ॿमुही बला आहे। उनजो हिकिड़ो मुंहुं पंहिंजी रियासत, हुकूमत या बालादस्त क़ुवतनि जो ख़ौफ़ आहे। हुक्मरान क़ुवतूं पंहिंजनि ई माण्हुनि ऐं अवाम खे पंहिंजे हथियारबंद क़ुवत ऐं क़ानूननि खां डिॼारे पुठ ते धिकींदियूं आहिनि ऐं पंहिंजे गिरोही मुफ़ादनि वारनि तकरारी रिथाउनि खे अॻिते वधाईंदियूं आहिनि। उहा ख़ौफ़ जी दाख़िली या अंदरूनी शक्ल आहे। ख़ौफ़ जी ॿी शक्ल बैरूनी या ॿाहिरीं थींदी आहे, जंहिं मूजिबि कंहिं ॿाहिरें दुश्मन या ख़तरे खां माण्हुनि खे ख़ौफ़ ॾियारियो वेंदो आहे। उहो दुश्मन या ख़तरो किन हालतुनि में हक़ीक़ी बि थी सघे थो, पर इलाही सारियुनि सूरतनि में फ़र्ज़ी दुश्मन पैदा कया वेंदा आहिनि या बेजा मनगढ़त ऐं हथरादो ख़तरा घड़िया वेंदा आहिनि। डपु, ख़ौफ़ या भउ हिकिड़ो बिन्ह नाकारी अमल आहे। डपु अहिड़ी भयानक शइ आहे जो माण्हू जा हथ पेर ऐं हवास मफ़लूज करे छॾे। चङो ख़ासो माण्हू बि जे हेकर डप जे वर चढ़ी वञे त उन घड़ी में को बि काराइतो फ़ैसिलो करे न सघंदो। अलबत डप जो ॿियो पासो हीउ बि आहे त उन जे करे माण्हू बचाव जूं तदबीरूं घड़े थो ऐं ओट वठी दुश्मन ते वार करे थो। इंसान जे लखें वरियनि जे इर्तिक़ाई सफ़र में रुॻो जुरतनि ऐं हौसलनि जो किरदारु ई न रहियो आहे, पर ख़ौफ़ बि इंसानी नसल जे बचाव ऐं बका में पंहिंजो कुझु किरदारु अदा कयो आहे। उनजो मतिलबु त हिकिड़ो नाकारी अमल बि कंहिं मख़सूस सूरतहाल में हाकारी या फ़ाइदेमंद किरदारु अदा करे सघंदो आहे ऐं मुस्बत ऐं बहितर या मन घड़िया नतीजा ॾेई सघंदो आहे। उन पासे खां रियासतूं, हुकूमतूं या बालादस्त क़ुवतूं ख़ौफ़ खे पंहिंजे फ़ाइदे में इस्तेमालु करण जूं कोशिशूं कंदियूं आहिनि। हाकारी जंगी माहिर ऐं फ़्रांसी अॻवान नेपोलियन बोनापार्ट चयो, जॾहिं बि को बादशाह ॾिसंदो आहे त संदसि माण्हू हुन जे पंहिंजे ख़िलाफ़ु बग़ावत करे रहिया आहिनि, तॾहिं हूअ ॿिए मुल्क सां विढ़णु शुरू कंदो आहे। वेड़ जी शक्ल कहिड़ी बि थी सघे थी, पर हर वेड़े में डप जो को न को अंसर ज़रूरु लिकियलु हूंदो आहे। कॾहिं पंहिंजे अवाम या क़ौम जी बग़ावत जो डपु पिणु हुक्मराननि खे जंगी सूरतहाल पैदा करण ॾांहुं वठी वेंदो आहे। उन सां न सिर्फ़ु मुमकिना बग़ावतनि में माठार अचे थी, पर हुक्मराननि खां शाकी अवाम ॿाहिरें ख़तरे जे दॿाउ हेठि पंहिंजे बादशाह जे चौगिर्द गॾु थी वेंदो आहे। अहिड़े नमूने हुक्मरान हथरादो ख़तरा ऐं डपु पैदा कंदा, पाण खे पंहिंजे रइयत जो मुहाफ़िज़ ॼाणाईंदा, पंहिंजा मतलबु गिरोही मुफ़ाद ऐं मक़सद माणण जी कोशिशि कंदा रहंदा आहिनि। एडोल्फ हिटलर जर्मन अवाम में ॿियनि यूरोपी ताक़तनि जो ख़ौफ़ पैदा करे खेसि पंहिंजी मुठ में क़ाबू कयो। बेंतो मुसोलिनी बि अहिड़ा डप डाव ॾेई इटली खे फ़ाशिज़म जे वर चाढ़े छॾियो। ॿी महाभारी लड़ाई खां पोइ सर्द जंग आलमी ताक़तनि जे पैदा कयल ख़ौफ़ जो नतीजो हुई ऐं उन ख़ौफ़ जे दॿाउ में ओभर यूरोप, सोवियत यूनियन ऐं ओलह यूरोप अमेरिका जे पुछ में लटकियल रहिया। जॾहिं ओभर यूरोप जे मुल्कनि जी अवाम उन ख़ौफ़ जे क़ैद खाने मां ॿाहिरि निकिरी आई त उते इनक़लाब बर्पा थी विया। डपु हिकु क़ैद आहे, हिकु रुकावट आहे। डपु हिकु इंसान खे इंसानी दर्जे तां ऐं हिकु क़ौम खे सियासी इरादे जे दर्जे तां हेठि किराए, अतात, बानप, ग़ुलामी ऐं महकूमी ॾांहुं धिके थो।
इंसानी दर्जे तां धिकियल माण्हू ऐं सियासी इरादे खां महरूम थियल क़ौम को आला ऐं वॾो किरदारु अदा करे नथा सघनि। उन करे बेटकियती आमृती ऐं फाशी कुवतूं समाज में वॾे पैमाने ते ख़ौफ़ ऐं हिरास पखेड़ींदियूं आहिनि। हीउ ख़ितो पिणु वॾे वक़्त खां वठी अहिड़े क़िस्म जी सूरत में फाथो रहियो आहे। मशरिक़ वस्ता खां ॾखण ओभर एशिया ताईं हिकिड़ी गैर यकीनी सूरत ऋण जे तपंदड़ वारी वांगुरु पखिड़ियल आहे, जंहिंखे हुकुमरान ऐं मुस्तक़िल मुफ़ाद टोला हरू भरू हवा ॾींदा रहनि था। पर हिते हिकिड़ी ॿी पिणु ख़ासि सूरत आहे जेका कैलाश पर्बत कश्मीर पंजाब ऐं काबिल खां केटी बंदर ताईं पखिड़ियल आहे, जंहिंमें हिकु वॾी नदी आहे जंहिंजा कई नंढा वॾा भरतू वहिकरा आहिनि। हीउ हिकु ख़ासि लकाउ आहे जंहिंसां माहौलियात, हयातियाती गुनागुनी, जीवत चकर, फितरत, आबी हयात, झंगली जीवत, पखण ऐं किरोड़ा माण्हुनि जूं ज़िंदगियूं लाॻापियल आहिनि। हीअ सिंधु नदी जो फितरती मज़हर आहे। ऐं खाबीदुर जे मुफ़करनि ऐं दानश्वरनि ते उणी उहा तनक़ीद कंदो रहियो आहियां त उहे तारीख़ जे समूरे अमल खे गैर ज़रूरी हद ताईं पैदावारी सिटाणे ऐं मुआशी मुफ़ादनि सां ॻंढे था छॾनि, जॾहिं त ज़िंदगी तमामु वसी आहे ऐं उन जा अनेक अणखुट ज़ाविया ऐं कई बेहद कुशादियूं कुंडूं आहिनि। ख़ुदि समाजी गुनागुनियत ई कहकशां जहिड़ी वसत रखंदड़ आहे ऐं हर माण्हू, हर जीव, हर साह वारो, हर निरालो जहान आहे। एहसासनि, जज़्बनि, जबलतनि, मोहबतनि, सिक, प्रीत, ख़ुलूस, बेगर्ज़ियनि, सचाइनि, दोस्तियुनि, मिज़ाजनि ऐं क़दरनि जा किरोड़े अरबे खरबे सुट आहिनि, जिन जो सुलझाव मार्क्सिज़म जे दायरनि खां घणो परां आहे ऐं उहे मईशत, मादियत ऐं जदलियात जे वरनि वकड़नि वारी दुनिया खां मावरा आहिनि। सो मुंहिंजनि ख़्यालनि ऐं वीचारनि जो वज़न पंहिंजी जॻह ते, पर जदीद बेटकियत पंहिंजनि मुआशी मुफ़ादनि जी हासिलात लाइ ॿी हर शइ क़दर ऐं इख़लाक़ियात खे मात ॾेई वई आहे। पथर खां वठी पाणी ताईं उहा हर शइ जी क़ीमत कथे थी। हर साल अरबों रुपयों का पानी समंदर में ज़ाया हो रहा है। हमारी आने वाली नस्लें पानी की एक एक बूंद को तरसेंगी। पाणी जी क़ीमत कथण सां गॾु उहो डपु पिणु अॻियां आंदो वियो त जेकॾहिं अरबें रुपयनि जे उन क़ीमती पाणी खे समुंड में ज़ाया थियण खां न बचाए वियो त असांजा ईंदड़ नस्ल पाणी जे फुड़े सिकी उञ मरी नेस्तो नाबूद थी वेंदा। उन करे सिंधु तोड़े उन जे भरतू नदियुनि ते डैम ठाहिणु लाज़मी आहिनि। घोड़ाड़े मरी वेंदासीं, पीअण लाइ पाणी बुक न मिलंदोसीं, तड़पी खुरड़ियूं हणी पूरा थी वेंदासीं। पाणी सभु समुंड में हलियो वेंदो। पाण वटि पाणी लप बि कान हूंदी। उन भड़भांगी खां बचण जो रस्तो हिकिड़ो ई आहे त डैम ठाहिजनि। डैम ठहंदा त हर शइ रियान ख़्यान थी वेंदी ऐं पोइ दरियानि में पाणी बदिरां खीर वहंदो। ॿी सूरत में पाणी सभु समुंड खणी वेंदो। हर पासे सुञे रुञ हूंदी ऐं पाण उञ विघे बेमौत मरी वेंदासीं। उन करे सिंधु जे इंच ते डैम ठाहिणु खपनि। दुनिया में सभ खां वॾो डपु मौत जो हूंदो आहे। ॿुॾी मरिजे या सुकी मरिजे, मौत आहे। को बि माण्हू उन में मरणु नथो चाहे। उन करे पंजाबी हुकुमराननि उन डपु, ख़ौफ़ ऐं हिरास खां कमु वठण जी कोशिशि कई आहे। कॾहिं सुकण जो डपु, कॾहिं ॿुॾण जो डपु। माण्हू डिॼंदा त मुतफ़िक़ थींदा। रुॻो हम आहंगी माण्हू खे हिक ॿिए सां मुतफ़िक़ नथी करे। डपु बि उन में पंहिंजो किरदारु अदा करे थो। हिकु त अॻे ई हिन मुल्क मथां अण ऐलानियल वन यूनिट मढ़ियल आहे। मथां वरी चइनि ॾींहंनि वारी जंगी चुटके हितां वरी इस्टेब्लिशमेंट खे खुली खेॾण लाइ नओं मैदान मुहैया करे ॾिनो आहे। नतीजे तौरु सभु धुरियूं पंजाब जे मुफ़ादनि जी पूराई लाइ पूरे ज़ोर शोर सां सरगर्म थी वियूं आहिनि। पंजाब जे मुफ़ादनि जो सभ खां वॾो पासो सिंधु नदी ते दाइमी कब्ज़ो करणु आहे, जंहिं लाइ किनारनि, बैराजनि ऐं डैमनि जूं नित नयूं रिथाऊं हुकुमरान जी गोदड़ी मां ॿाहिरि निकिरी रहियूं आहिनि। हूअं त हर हुकुमरान जी गोदड़ी में मौजूदु डबियनि में डैमनि जा नाग आहिनि ई आहिनि, पर मौजूदा हुकुमरान हिन ॾस में सभिनी खां अॻिते आहिनि। हिननि खे वरी हिकिड़ो नओं बहानो हथु चढ़ी वियो आहे, जंहिंखे उहे नए ख़ौफ़ तौरु अॻिते वधाए रहिया आहिनि। इंडिया पारां सिंध तास मुआदे जी हिकु तरफ़ी मोतली हाणे रड़ पई पवे त हिंदुस्तान दरियाउनि जो पाणी रोके छॾींदो। उन करे नवां डैम ठाहिणु ज़रूरी आहिनि। हाणे सुवालु आहे त छा हिंदुस्तान सिंधु, जहलम या चनाब समेत उन्हनि सभिनी दरियाउनि जो पाणी रोके सघे थो जेके सिंधु जे दरियाई सरिश्ते सां लाॻापियल आहिनि।
सिधो जवाबु आहे त उहो मुमकिन ई कोन्हे। न इंडिया वटि एतिरो पाणी गॾु करण जा ज़रिया आहिनि, न मथे पासे जी ज़मीनी बीहक उन ॾस में इंडिया जी घणी मददगार थी सघे थी। ऐं नई दरियाउनि बाबति बैनुल अक़वामी क़ाइदा क़ानून, उसूल, इख़लाक़ियात ऐं आलमी मुआहिदनि जा मिसाल इंडिया खे अहिड़ी इजाज़त ॾेई सघनि था। हिकु अहम ॻाल्हि हीअ बि आहे त इंडिया मथिएं भर आहे। पाण वारनि पंजाबी भाइरनि जा जुड़ंदड़ डैम हेठिएं भर हूंदा। जे मथां खां ई पाणी न ईंदो त हेठिएं पासे मौजूदु डैम किथां भरबा। असल में अजाया ख़ौफ़ पैदा करे सिंधियुनि खे डेॼारे पंजाबी सिंधू दरिया ऐं उनजे मुआवन नदियुनि ते डैम ठाहिणु चाहिनि था त जीअं पाणी जे समूरनि वहिकरनि खे पंहिंजे कब्ज़े ऐं इख़्तियार हेठि रखी सघनि। दिया मीर भाषा डैम, महमद डैम, सवान डैम, मुड राजा डैम, चन्यूट डैम, शाह जीवन डैम, हासिलपुर बैराज, बहावलपुर नगर बैराज ऐं कालाबाग डैम समेत डैमनि जूं नयूं पुराणियूं समूरियूं रिथाऊं दरियाउनि ते पंजाब जे दाइमी कब्ज़े वारी ख़तरनाक तरीन साज़िश जो भयानक हिसो आहिनि। हीअ तमामु वॾी ऐं निहायत ख़तरनाक मनसूबेबंदी आहे, जंहिं लाइ रोज़ नवां बहाना, मफ़रूज़ा, वहम, विसविसा, कूड़ बदूड़, ख़ौफ़, ख़तरा ऐं डप डाव घड़िया वञनि था। दरियाउनि जे पाणी ते इंडिया जे कब्ज़े वारा बछायल डप पिणु अहिड़ा ई बेसाह जीजू बलाड़ा आहिनि। हक़ीक़तूं उन प्रोपेगेंडाई ॻाल्हियुनि खां घणो दूरि आहिनि। उन करे दरिया हिकर पंजाब जे कब्ज़े खां बचे, बाक़ी आईंदे बि मालिक साईं पाणे भलाई कंदो। बर्फ़ जो कमु बराबरि गरणु आहे, पर ग्लेशियर कंहिं कारखाने में ठही ईंदड़ बर्फ़ जी कानादी न आहिनि जो ईअं ई ॻरी वञनि। ग्लेशियर फितर जो मुसलसिल अमल आहिनि, उहे चंद सालनि में ख़तमु थियण न पिया वञनि। ॿियो त सिंधू नदीअ जो ग्लेशियरनि ते सिर्फ़ु 40% सिधो दारोमदार आहे। जेकॾहिं चीन, इंडिया, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान हुनजे मुख़्तलिफ़ मागनि खां ईंदड़ वहिकरण सां जारी खौंस ख़तमु कनि त सिंधू रहंदी दुनिया तोड़ी वहंदी रहंदी। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। नामियारे लेखक ऐं कोमप्रस्त अॻवान नवाज़ खान ज़ौर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में वधंदड़ बेरोज़गारी, कुझु नफ़्सियाती पहलू ऐं अरब मुल्कनि में झुरंदड़ जवाननि जे उनवान हेठि डॉक्टर बरकत नूनारी लिखे थो, हर हिकु मुल्क ऐं क़ौम जे माण्हुनि जी हिकु तारीख़ी नफ़्सियात थींदी आहे, जेका सदियुनि जी सियासी, समाजी, मुआशी हालतुनि जे बुनियाद ते जुड़ियल हूंदी आहे। 1980 जे ॾहाके ताईं सिंधियुनि जी अक्सरियत ज़रई समाज में एतिरी त ख़ुशि हुई जो ॻोठनि में बुनियादी सहूलियतुनि, बिजली, गैस, स्कूलनि, इस्पतालनि खां सवाइ बि ॾाढी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदी हुई। सिंध जे हर घर में नंढो वॾो घरेलू जानवर मेंह, ढगी, बकरी हूंदो हो। अक्सर ॻोठाणा हरपो कंदा हुआ। कुझु ॻोठाणा नंढनि वॾनि शहरनि में मज़दूरी करे वरी मोटी पंहिंजे ॻोठ ईंदा हुआ। 1980 जे ॾहाके खां पोइ अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थी, ज़रई ज़मीन घटिजंदी वई, माल मता पालणु ॾुखियो थियो त मजबूरन माण्हू नंढनि वॾनि शहरनि ॾांहुं निकिता, जंहिं तकड़ी बेरोज़गारी खे जनमु ॾिनो। जिन माण्हुनि खे सरकारी नौकरी मिली या थोरो घणो कारोबार करे सघिया, उहे त ज़हनी तौरु मुतमइन थी वेही रहिया, पर बेरोज़गारी ऐं मुआशी तंग दस्ती जे करे अक्सर नौजवान ॿाहिरिनि मुल्कनि, ख़ासि तौर ते दुबई, गॾियल अरब इमारात ऐं सऊदी अरब निकिरण जी कोशिश कनि था। जेके सिंधी नौजवान अरब मुल्कनि ॾांहुं निकिरनि था, उन्हनि खे कुझु सलाहूं ऐं कुझु गुज़ारिशूं अर्ज़ आहिनि त नंबर 1, आज़ाद एगामे नाले का बि वीज़ा नाहे थींदी। उहो ग़ैर क़ानूनी कमु आहे। जंहिं बि शोबे में जंहिं बि कफ़ील यानी स्पॉन्सर जी वीज़ा ते अचिबो, उन वटि ई कमु करणो पवंदो। ॿी सूरत में इश्तिहारी ॾोहारी वांगुरु भाॻियलु ज़ाहिर कयो वञे थो। नतीजे तौरु 1-2 साल त माण्हू भॼी गुज़ारे सघे थो, पर उनखां पोइ क़ानूनी तौरु को बि पेपर वर्क नथो थिए, बसि सिधो ख़ुरूज यानी मुल्क मां निकाली आहे। नंबर 2, जेकॾहिं तव्हां वटि का डिग्री कोन्हे त पोइ को हुनर या स्किल सिखी पोइ निकिरो, जहिड़ो की इलेक्ट्रीशियन, मैकेनिक, प्लम्बर वग़ैरह। तव्हांखे कहिड़ी बि नौकिरी हुजे, हुनर हुजण जे करे तव्हां पार्ट टाइम कमु करे बि चङो पैसो कमाए सघो था। नंबर 3, अरब मुल्कनि में मेडिकल फिटनेस ते तमामु घणी सख़्ती आहे। TB, हेपाटाइटिस B, हेपाटाइटिस C, HIV ऐं VDRL चेक कराइणु लाज़मी आहे। पाकिस्तान में रिश्वत ॾेई पंहिंजे फेल थियल मेडिकल फिटनेस ज़ोरी पास कराइण जे बदिरां पंहिंजो मुकमिल इलाजु करायो। अरब मुल्कनि में उन्हनि बीमारियुनि जी का बि दवा तव्हांखे न मिलंदी।
बीमारी तव्हांखे खाई वेंदी ऐं वापसी उन हालत में थींदी जंहिंजो इलाज वापसी ते मुमकिन न रहंदो। हिकु डॉक्टर जी हैसियत में मूं काफ़ी नौजवान सिंधी छोकिरा ॾाढी बुरी हालत में ॾिठा आहिनि, पर टेस्टूं बि लिकाए करणियूं पवनि थियूं। टेस्ट ज़ाहिर थियण खां पोइ दवाउनि ते बंदिश आहे। नंढपिण में BCG वैक्सीन थियण जे करे TB घटिजी वई आहे। सिंध में HIV एतिरी आम कोन्हे, पर सिंध में हेपाटाइटिस B ऐं हेपाटाइटिस C वधियल आहे, जंहिंजो एहतियात ऐं इलाजु मुमकिन आहे। तंहिं करे अरब मुल्कनि ॾांहुं निकिरण खां अॻु मुकमिल इलाज कराए पोइ निकिरो। रिश्वत ॾेई मेडिकल फिटनेस पास कराए सघो था। अरब मुल्कनि में बि कुझु जुगाड़ करे मेडिकल फिटनेस पास थी सघे थी, पर इलाज न थी सघण जे करे काफ़ी छोकिरा जिगर ख़तमु कराए मोटनि था। हिन वक़्तु सभ खां ख़तरनाक सूरतहाल VDRL इख़्तियार कई आहे। सिंध में वधंदड़ जिन्सी बीमारियुनि, कंडोम जो इस्तेमालु न करणु, जानवरनि, छोकिरनि ऐं ॿियनि सां लाॻापन जे करे बीमारियूं वधनि थियूं, जंहिंजो इलाज न थियण जे करे कुझु नफ़्सियाती बीमारियुनि सां गॾु दिमाग़, दिलि, रगनि ऐं हॾियुनि जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। परदेस में लाइलाज थी मोटण खां बहितर आहे त सिंध मां निकिरण खां अॻु मुकमिल इलाज कराए पोइ निकिरो, त जीअं बाद में परेशानी खां बची सघो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर बरकत नुनारी जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।